हिते तू अकेली नाही गुलपरी जैसा जुल्म कयो तो वने। हिते तो सा गड मां भी आया आई अम्मा सा भी हिते जुल्म कयो तो वने। मुंहिंजी अम्मा घर जन्नत मिसल हूंदो आहे पर असांजे मर्दनि हिन घर खे दोज़ख बणाए छॾियो आहे। हिते ॻोढ़नि ऐं सुॾुकनि जो को बि असर कोन्हे। हिते सभई पत्थर दिल इंसान रहनि था। तव्हां इहो ड्रामो ठाहे मुआरे भाउ खे बेवकूफ़ करे सघो था पर मां बेवकूफ़ थियण वारो न आहियां। ॿियो ॾेखार आहे न उन जेके बि तव्हांखे पैसा ॾिना आहिनि मां हिकु हिकु रुपए जो तव्हांखां हिसाब वठंदुसि। सलर तू हिते ई भी मां घरां थी अचां थो। तू ॿिन्ही तरफ़ खां नज़र रखजांइ। जेकॾहिं का बि हरकत ॾिसी न सिर्फ़ु सीटी हणजांइ ऐं जेकॾहिं फायरिंग थिए या ॿी का हरकत ॾिसी त तू फायर न कजांइ बल्कि हितां निकिरी वञी पाणे ठिकाणे ते पहुचजांइ। मां उते पाणे पहुची वेंदुसि। इहा त असांखे बि ख़बर हुई त केस कूड़ो आहे। मंसूर बाबा खे फासाइण में मीर शाहनवाज़ जो हथ आहे पर उन सां गॾु DSP बि इहो ई थो चाहे त मंसूर बाबा खे फाही अची वञे। सोप सीरियल दोलाब हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।